सेंस एक्टिविटी। शाबाश। ही एक्टिविटी सेंस एक्टिविटी आहे जंहिंसां ॿार मैथ जूं निशानियूं या ॿियूं को निशानियूं जेके बि तव्हां ॾींदो उन सां सिखंदो। नंढे क्लास जे ॿारनि खे ही एक्टिविटी लाज़मी करायो। हिन सां ॿार खे तमामु शयूं घणे वक़्त ताईं यादि रहंदियूं बल्कि विसरंदियूं ई न। ऐं हीअ एक्टिविटी तमामु ख़ूबसूरती आई। फस्ट टाइम मूं कराई हुई, तंहिंखां पोइ ॿारनि खां सेकेंड टाइम जॾहिं मूं करायो त सभु ॿार खे हर हिकु ॿार खे यादि थी विया ऑटोमेटिक। सो अहिड़ियूं एक्टिविटियूं करायो हुई। अहिड़ियूं एक्टिविटी प्राइमरी लेवल ते उस्ताद ऐं जेके स्टूडेंट्स आहिनि मुंहिंजे हिन चैनल ते ॾिसी सघनि था। तव्हां सभिनी दोस्तनि जी हिकिड़ी महिरबानी थींदी मूं ते त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक एंड शेयर कयो। तव्हां सभिनी जी महिरबानी थींदी। हीउ शिराज़ आहे, क्लास 1 जो शागिर्दु आहे। हिन खे मां 2 चकर करायो, 3 चकर मनाई। जेके साइंस आहिनि, जेके निशानियूं आहिनि, उन सभिनी खे ही करे वियो। माना जेके सेंस जो मुकमल कमु करणु शुरू कयो। उनजे करे ॿार खे जेकॾहिं एक्टिविटी कराईंदो ऐं एक्टिविटी में हू जॾहिं कामयाबु थिए थो, सक्सेस थिए थो, सभु शयूं करे वञे थो त उनखे फेस ते जेकी ख़ुशी आहे तव्हां पाण ॾिसी सघो था। त स्कूल में ख़ासि करे गवर्नमेंट जे जेके स्कूल पियल पियो थिए उते ॿारनि खे सिर्फ़ु सबक़ु ॾियण खां सवाइ ॿियो कुझु कोन पियो थिए। या कुझु अहिड़ा स्कूल आहिनि जिते माना हींअर गवर्नमेंट जा नवां टीचर आया आहिनि उहे ऐं पुराणा टीचर गॾु ई कमु कनि पिया। मां चवां थो त हीअ जेकी सरगर्मियूं एक्टिविटियूं आहिनि ऐं गवर्नमेंट असांजे खे इहो घुरिजे त नवनि टीचरनि पोइ हिते पियल स्कूलनि खे सहूलियतूं ॾियनि ऐं उन टीचर पंहिंजो हिन में हिसो वठनि ऐं गवर्नमेंट पंहिंजो हिन में असां तइलीम वारे पासे खां घणो कुझु अचीव करे सघूं था।